तव्हां असांजो फेसबुक पेज जो सिंध एजुकेशन टालप्रोडा। उम्मीद हूंदी तव्हांखे असांजी हर वीडियो पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक शेयर कमेंट ज़रूरु कंदा। जेकर त असांजे चैनल ते तव्हां नवां आहियो त फॉलो जे बटन खे प्रेस करे छॾंदा त जीअं असांजी हर वीडियो तव्हां वटि आसानी पहुची वञे। गुज़िरियल वीडियो में असां तव्हांखे नाउन पढ़ायासीं, नाउन जा काइंड्स पढ़ायासीं। हाणे असां तव्हांखे ॿुधाईंदासीं प्रोनाउन। प्रोनाउन यानी ज़मीर छाखे चइजे। हाणे तो प्रोनाउन यानी ज़मीर। Pronoun is a compound word which is made up of two words, pro and noun. Pro means for instead of substitute and of noun. यानी जेको आहे प्रोनाउन, प्रो ऐं नाउन। प्रोनाउन ॿिनि लफ़्ज़नि जो जेको कंपाउंड आहे, जेको आहे कंपाउंड ठहियल आहे, ठीकु आहे, ॿिनि लफ़्ज़नि सां ठहियल आहे। हिकिड़ो प्रो, ॿियो नाउन। प्रो मीन्स इंस्टेड ऑफ सब्स्टिट्यूट, यानी कंहिं बि नाले जे बदिरां। प्रो मीन्स जे बदिरां, इंस्टेड यानी कंहिं शइ जे बदिरां उहो कमु अचे, उनखे असां चवंदासीं प्रोनाउन। यानी कंहिं नाले जे बदिरां कमु अचे, उनखे असां चवंदासीं प्रोनाउन। प्रो मीन्स जे बदिरां, नाउन मीन्स नालो, यानी नाले जे बदिरां उनखे असां छा चवंदासीं ज़मीर। यानी कंहिं बि नाले जे बदिरां जेको अचे उनखे असां छा चवंदासीं ज़मीर। यानी प्रोनाउन इज ए वर्ड which is used to instead of noun is called pronoun. यानी असां ईअं चई सघूं था, we can say that pronoun is a word which instead of noun, यानी जेको इसम जे बदिरां कमु अचे। ठीकु आहे, नाउन जे कमु जेको आहे बदिरां कमु अचे। नाउन यानी नालो, इसम, ठीकु आहे, इसम जे बदिरां कमु अचे, कंहिं नाले जे बदिरां कमु अचे, उनखे असां छा चवंदासीं प्रोनाउन यानी ज़मीर। जीअं आहे मां हूअं चवां त मुंहिंजो नालो ज़ाकिर, हाणे चवां ज़ाकिर मानी खाए थो पियो। ठीकु आहे, हाणे हिते जेको ज़ाकिर थियो इहो छा थियो, ज़ाकिर जेको थियो इहो छा थियो, ज़ाकिर थियो नाउन यानी इसम। हाणे असां जे इन जाइ ते आहे यूज़ कयूं, मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां आहे, त पोइ छा यूज़ आहे छा थियो, नाले जे बदिरां यूज़ कयो। हाणे हिते असां नालो ख़तमु करे छॾी, ज़ाकिर खे छॾे करे कटे करे आहे ॾेई छॾियो। मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां, आहे इहो छा आहे ज़मीर आहे। छो था ज़मीर छॾियूं, छो जो इहो नाले जे बदिरां कमु थो अचे। हाणे हुई असां, हाणे हूअं जीअं हे ॿियो आहे हुई यानी असीं छा, इन में असां जे सभिनी जा धारदार नाला खणी चऊं त अहमद, फैज़ान, ज़ीशान, अली रज़ा, ठीकु आहे, जेको आहे इहे रांदि खेॾणु वञूं था, ठीकु आहे, असां वञूं था, त उनजे में असां जेको यूज़ कयोसीं, असीं जेको आहे इहो छा थियो, हुई जान छा आहे, इन जा नाला खणी नचो जे असीं रांदि खेॾण था वञूं या असीं जेको आहे स्कूल था वञूं, त इहो असीं लफ़्ज़ यानी हुई जेको आहे, हुई माना असीं, इहो लफ़्ज़ छा थियो, प्रोनाउन थियो। प्रोनाउन छो थियो त असां नाला न खयासीं, यानी उन में नाउन न हो, यानी प्लेस ऑफ नाउन, यानी इंस्टेड ऑफ नाउन, यानी इसम जे बदिरां कमु आयो। हाणे असां मिसाल नाला कटे करे ऐं जे उनखे चऊं त असीं छा थियो, माना हू नाला खणूं, नालो माना इसम थी वियो, नाउन थी वियो। जे हू चए थो त नाउन जे बदिरां कमु कीअं आयो, हुई माना असीं, माना इसम जे बदिरां कमु थो अचे, त असां छा चवंदासीं, इहो छा थियो प्रोनाउन थियो। यू माना तव्हां, हूअं नालो खणी चऊं अली रज़ा कान थो वञी, या अली रज़ा छा थो करी, ठीकु आहे, त हूअं असां चऊं तूं छा थो करे, त इहो तूं छा लफ़्ज़ थी वियो, या तव्हां छा था कयो, इहो छा लफ़्ज़ थी वियो, इहो थी वियो यानी प्रोनाउन थी वियो। यानी नालो नथा खणूं, उन जे बदिरां कमु था कयूं, त उनखे असां छा चवंदासीं प्रोनाउन। ठीकु आहे, दे यानी उहे, हाणे चऊं त अहमद, फैज़ान, फराज़, अमजद, अजमल, नूर रांदि खेॾनि था। ठीकु आहे, रांदि खेॾनि था। हाणे जे असां चऊं उहे रांदि खेॾनि था, त इहो लफ़्ज़ छा थी वियो प्रोनाउन। छो प्रोनाउन, हूअं असां हिकु हिकु जो नालो पिया खणूं, नूर, अहमद, अजमल, ठीकु आहे, उन जाइ ते असां हिकु ई वर्ड यूज़ करे छॾियूं, उहे रांदि खेॾनि था, यानी उन्हनि जो ज़िक्र त थी वियो, पर हूअं असां नालो खणी पिया चऊं, हाणे लेंदी थी पियो वञे नाला खणण सां। हाणे इनखे मुख़्तसर बि करे छॾियोसीं, त इहो असांजो छा थी वियो, नालनि जे बदिरां कमु आयो दे, माना उहे, इहो असां छा थियो प्रोनाउन थियो, यानी इंस्टेड ऑफ नाउन। शी यानी छोकिरी, कंहिं छोकिरी जो नालो खणूं, चऊं था आयशा होशियार छोकिरी आहे, या
को बि अहिड़ो नालो खणूं जेको तव्हांखे ईज़ी लॻे, ठीकु आहे, जीअं फातिमा या को बि जेको आहे दुआ, इहे नाला खणूं त इहे छा थी वियो, इहे इन जाइ ते असां चऊं शी। हाणे चवंदा दुआ जेकी आहे होशियारु छोकिरी आहे या इख़लाक़ वारी छोकिरी आहे, ठीकु आहे, जेको आहे पोइ ईअं इनखे असां जे चऊं त ही जेकी आहे होशियारु छोकिरी आहे, त इहो छा थी वियो, इहो प्रोनाउन। ही लफ़्ज़ शी जेको लफ़्ज़ थी कयो इहो छा आहे, प्रोनाउन, यानी नाले जे बदिरां कमु थो अचे। असां हुते नालो इस्तेमालु नथा कयूं, असां उते प्रोनाउन यूज़ था कयूं। जेकी शइ माना जेको नाले जे बदिरां कमु अचे उनखे असां छा चवंदा आहियूं, प्रोनाउन। हाणे प्रोनाउन जेको वर्ड आहे उहो ॿिनि वर्डनि जो कंपाउंड आहे, ॿिनि वर्डनि जो जेको मिलाप आहे, ग्रुप आहे, जेको आहे मिलाप आहे। कीअं, हाणे पिरो, PRO, पिरो, पिरो मीन्स छा, इंस्टेड, इंस्टेड, इंस्टेड छा, इंस्टेड ऑफ नाउन, इंस्टेड यानी बदिरां, ठीकु आहे। नाउन, नाउन मीन्स नेम, सिंधीअ में इस्म चवंदा आहियूं, ठीकु आहे। नाउन मीन्स नेम, नालो कंहिं बि शइ जो, माण्हू जो हुजे या जानवर जो हुजे या कंहिं शइ जो हुजे या कंहिं पखी प्राणी जो हुजे, इनखे असां छा चवंदा आहियूं, नाउन। नाउन माना नालो, यानी नाले जी जाइ ते असां इस्तेमालु कयोसीं जेको आहे आहे माना मां। हाणे नाले जी जाइ ते मां इस्तेमालु कयो, इहो छा थियो, प्रोनाउन। पिरो लफ़्ज़ जी माना इहा इंस्टेड यानी जे बदिरां, नाउन माना नाले जे बदिरां जेको कमु अचे उनखे असां चवंदा आहियूं प्रोनाउन। हाणे प्रोनाउन जी पाण डेफिनेशन आहे, वी कैन से दैट noun is a word which is used to instead of noun is called pronoun। यानी प्रोनाउन या ज़मीर उहो लफ़्ज़ आहे जेको असां कंहिं नाले जे बदिरां इस्तेमालु कयूं उनखे असां छा चवंदासीं, प्रोनाउन, ठीकु आहे। उमेद हूंदी तव्हांखे असांजी वीडियो तव्हांखे सम्झ में आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक शेयर कमेंट ज़रूरु कंदा। जे असांजे चैनल ते नवां आहियो त फॉलो जे बटन खे प्रेस करे छॾंदा त जीअं असांजी हर वीडियो तव्हां वटि बासानी पहुची वञे। असां तव्हांखे वरी नेक्स्ट वीडियो में ॿुधाईंदासीं प्रोनाउन जा काइंड्स, प्रोनाउन जा काइंड्स, यानी प्रोनाउन हाणे ज़मीर त थियो पर ज़मीर जा क़िस्म आहिनि, ज़मीर गाइब, ज़मीर हाज़िर, यानी ज़मीर हाज़िर ऐं गाइब। थोरी वीडियो तव्हांखे माना ॿुधाए वञे मुख़्तसर तीअं तव्हां सम्झी वञो। हाज़िर ऐं गाइब कीअं, मिसाल त मां चवां अजमल, अजमल जी ॻाल्हि कयां, अजमल हिते मौजूदु न हुजे, इहे नाउन आहे। या चऊं त हू यार ॾाढो बहितरीनु छोकिरो हो, असां वियासीं, इज़त ॾाढी कई, हाणे हू छा थियो, हाणे हुनजो ज़िक्र असां कयूंसि था पिया पर हू मौजूदु न आहे, ठीकु आहे। चऊं यार हू ॾाढो बहितरीनु छोकिरो आहे, यार जेको आहे हूं त कयूं त मां अजमल चई सघां थो अजमल ॾाढो बहितरीनु छोकिरो आहे, पर चवां यार हू ॾाढो बहितरीनु छोकिरो आहे, वॾी रिस्पेक्ट पियो करे। हाणे हू छा थियो, हू हाणे थियो प्रोनाउन, ठीकु आहे, ठीकु आहे। हाणे प्रोनाउन त थियो यानी नालो नथा खणूं पर अॻे ख़बर आहे त कंहिंजो ज़िक्र करे आहियूं, पर उहो ज़मीर हाज़िर न थियो, उहो गाइब थी वियो। ज़मीर हाज़िर उनखे चवंदासीं जेको हिते मौजूदु हुजे, जेको उते मौजूदु हुजे। वरी ज़मीर मुतकलम यानी जंहिंसां असां जेको कम्युनिकेट कंदा हुजूं, जंहिंसां ॻाल्हाए रहिया हुजूं, उनखे असां छा चवंदा आहियूं, ज़मीर मुतकलम, ठीकु आहे। उमेद हूंदी तव्हां असांजी वीडियो जेका तव्हांखे असांजी वीडियो सम्झ में आई हूंदी ऐं वीडियो अगरि पसंदि अचे त लाइक शेयर कमेंट ज़रूरु कंदा। तव्हांखे असां मुख़्तसर वीडियो ठाहे या पैगाम मैसेज मोकिलियूं था, एजुकेशन असां जेको आहे तव्हां ताईं पहुचायूं था, इहे छो था पहुचायूं, छो जो तव्हां ख़बर आहे त जंहिं बि मुल्क जी जेकी आहे एजुकेशन तालीम जेकी स्ट्रॉन्ग आहे त उहो तरक़ी याफ़्ता आहे। हाणे असांखे पंहिंजे मुल्क खे मज़बूत करिणो आहे, स्ट्रॉन्ग करिणो आहे, त असांखे जीअं हाणे पाण स्टडी करे सघूं, पंहिंजी नॉलेज गेन करे सघूं, ऐं जे असां नॉलेज गेन कंदासीं, जे अगरि असां तालीम याफ़्ता थींदासीं त असांजो मुल्क त हिकु मज़बूत मुल्क ठहंदो, ठीकु आहे। तव्हांखे असांखे ख़बर आहे त पंहिंजे पाकिस्तान जी जेकी तालीम आहे उनखे घटि प्रोमोट थो कयो वञे। बराए महिरबानी इन एजुकेशन डिपार्टमेंट वारनि खे बि असांजो इहो आहे त तालीम खे प्रोमोट कयो। तालीम हर हिकु नंढे वॾे न्याणीअ जो इहो हक़ आहे, इहो फ़र्ज़ु आहे। जीअं असां ॿिया बि फ़र्ज़ लागू कंदा आहियूं त तालीम बि हिकु लागू आहे, छो त तव्हां ख़बर आहे इल्म खां सवाइ इंसानु अंधेरे में आहे। इल्म हिकु अहिड़ी रोशनी आहे जेको इंसानु जीअं वधंदो तीअं उनखे रस्तो वाट उनखे क्लियर जेकी आहे साफ़ नज़र ईंदी।
ठीकु आहे। इल्मु इंसान जी टीं अखि आहे, इल्म खां सवाइ इंसान अंधो आहे। ठीकु आहे। बिराए महिरबानी असांजी वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे त लाइक बि कंदा ऐं शेयर बि कंदा। शेयर तॾहिं कंदा जेकर तव्हां शेयर न बि कंदो को मसइलो न आहे। शेयर तॾहिं कंदा त जीअं को नंढो ॿार, को वॾो, के दोस्त, के भाउ, को मिट माइट इहे असांजी वीडियो ॾिसी करे को उनखे तालीम जो शौक़ु जज़्बो पैदा थिए त उहो तव्हांजे लाइ बि बहितरीनु साबित थींदो ऐं असांजे लाइ बि बहितरीनु साबित थींदो त असांजे जीअं मुल्क जो नालो रोशन थिए। बिराए महिरबानी वरी बि तव्हांखे इहो चवंदा तालीम खे प्रोमोट कयो। ठीकु आहे। हिन वीडियो सां इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।